जी बाबा छा मसलो आहे? नालो मुंहिंजो तारिक अली। लाड़काणो खां ॾिसूं था मुमताज़ पीर जादू जी ही रिपोर्ट। लाड़काणो पुराणो टैंक चौक रहवासी पुरत सिकंदर अली होलियो पंहिंजे पुट तारिक भाउ राशिद ऐं मिठनि माइटनि सां सिटी प्रेस क्लब लाड़काणो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त टैंक चौक जे पासर माजिद अली लगारी, वज़ीर लगारी, आमिर लगारी, शाहन लगारी, खैरुल लगारी ऐं कुझु नामालूम अनासर अधु राति जो शराब जे नशे में मोटरसाइकिल रोके मुंहिंजे पुटनि सां गारगंद करे ऐं तशदुद जो निशानो बणायो, हथियारबंद ऐं बदमाश घुराए वरी असांजे दर ते अची पुटनि खे लोही सरियनि ऐं ॾंडनि सां मथां फाड़े सख़्तु ज़ख़्मी करे विधो, जंहिंजी फ़रियाद असां हद जे थाणे ते खणी वियासीं, पर वेतर हद जी पुलिस असांजी छोकिरे फराज़ हुलियो जेको सख़्तु ज़ख़्मी हुयो उनखे लॉकअप करे छॾियो आहे। असांजे मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं पुलिस जवाबदार जी धुर बढ़ियल आहे। जवाबदार सियासी ज़ोर ते असांखे वेतर मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बेगुनाह जहिड़ो असां सां कयो वियो आहे, ज़ख़्मी बि असां आहियूं ऐं केस बि असांजे मथां ई दाख़िल कयो वियो आहे। ही हिकु वॾी नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो खे अपील कई आहे त बेगुनाह जहिड़ो ऐं कूड़नि केसनि खे दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे असांजो बि केस दाख़िल करे हक़ इंसाफ़ ऐं सच फ़राहम कयो वञे।